सिंध तपेदार एसोसिएशन ज़िले मटियारी पारां मुतालबनि जी मञता लाइ ऑफिसुनि जी तालाबंदी करे ॿिए ॾींहुं बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जी अॻुवाण ज़िले सदर अब्दुल करीम जहेजो, जनरल सेक्रेटरी रसूल बख्श ख़ासखेली ऐं गुलाम मुर्तज़ा करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन में वॾे तादाद में तपेदारनि शिरकत कई। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻुवाणनि जो चवणो हो त असांजा जाइज़ मुतालबा फिलफौर मंज़ूर कया वञनि। अॻुवाणनि जो चवणो हो त हू रेवेन्यू फील्ड स्टाफ जो नोटिफिकेशन फौरी तौरु जारी करे बेचैनी ख़तमु कई वञे। हुननि जो चवणो हो त कोठारनि खे 2 स्केल मां 5 में, तपेदारनि खे 5 स्केल मां 11 स्केल में, सुपरवाइज़िंग तपेदारनि खे 11 स्केल मां 14 स्केल में अपग्रेडेशन कयो वञे। जॾहिं सर्विस जा 20 साल पूरा करण ते सीनियर कोठारनि खे 9 स्केल, तपेदारनि खे 15 स्केल, सुपरवाइज़िंग तपेदारनि खे 16 स्केल जो नोटिफिकेशन जारी कयो वञे। अॻुवाणनि जो वधीक चवणु हो त असां खां प्रोटोकॉल बोर्ड पोलियो कोठारनि जा कम नोटिफिकेशन जी तकमील समेत मुल्क जे 15 महकमनि में असां खां बग़ैर इज़ाफ़ी अलाउंस जो कमु वरितो पियो वञे, जंहिंजो मुआवज़ो अलॻि ॾिनो वञे। अॻुवाणनि जो वधीक चवणु हो त असांजा मुतालबा न मञिया विया त सिंध तपेदार एसोसिएशन कराची प्रेस क्लब खां वज़ीर आला हाउस ॾांहुं मार्च करे वज़ीर हाउस अॻियां धरणो हणंदासीं। कैमरा टीम सां गॾु अली फैज़ान ख़ासखेली, सोच टीवी मटियारी।